नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो में खबर ॾींदारूं। अस्सिस्टंट कमिश्नर कंडियारो अब्दुलग़फूर धामराहه पारां ज़रई बाण जे दुकानदारन ਡੀਲਰਨ आल पार्टीज अलायंस जे अॻुवाणनि सां गॾिजाणी कई। गॾिजाणी मनवर सोलंकी, ज़फर खोसो, जुल्फकार मल्ला, जबार गोपांग ॿियनि शिरकत कई। उन मौके ते आल पार्टीज अलायंस जे अॻुवाणनि एसी खे ॿुधायो त शहर में बाण ब्लैक ते विकिरो थी रहियो आहे, पर दुकानदारन खां केरु बि पुछण वारो न आहे, जंहिं करे आबादगार सख़्त परेशान आहिनि। उन मौके ते एसी अब्दुलग़फूर धामराहه जो चवण हो त दुकानदारन खे पाबंद कयो वियो आहे त सरकारी रेट ते बाण विकिरो कयो वञे। जेको दुकानदार बाण ब्लैक ते विकिरो कंदो उन खिलाफ कानून मुताबिक़ कार्रवाई कई वेंदी। अस्सिस्टंट कमिश्नर जो चवण हो त हू पाण रोज़ानो शहर में छापा हणंदो रहंदो आहे। अस्सिस्टंट कमिश्नर जो चवण हो त जेको दुकानदार बाण ब्लैक ते विकिरो करे थो त खेसि शिकायत कई वञे, जीअं बाण ब्लैक ते विकिरो कंदड़ दुकानदार खिलाफ कार्रवाई करे सघिजे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।